بسم الله الرحمن الرحيم أعوذ بالله السميع العليم من الشيطان اللعين الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لله رب العالمين وصلى الله على محمد وآله الطيبين الطاهرين أما بعد فقد قال الله الحكيم في القرآن الكريم بسم الله الرحمن الرحيم إنا أنزلناه في ليلة القدر अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मोमिन किराम, शब क़द्र जे हवाले सां ॿी नशिस्त खणी तव्हां जी ख़िदमत में हाज़िर थिया आहियूं। गुज़िश्ता नशिस्त में असां अर्ज़ कयो त ताक़ीद घणी जेका असांजे रवायात में उहा इहा थियल आहे त शब क़द्र 23 माह मुबारक रमज़ान जी राति आहे। लेकिन छा इन जो इहो मतिलबु आहे त ॿियनि रातनि जी 19 ऐं 21 जी का बि अहमियत न आहे ऐं उन में अगरि इबादत इंसान न करे उनखे छॾे ॾे? जी न, बल्कि रिवायत में असांखे इहो थो मिले त आइमा मासूम अलैहिस्सलाम ताक़ीद कई आहे, ख़ुसूसन 21 ऐं 23 जे दरमियान। जॾहिं कंहिं रावी पुछा कयो इमाम सां मौला शब क़द्र कहिड़ी आहे, मौला फरमायो 21 ऐं 23। त रावी चए थो मौला छा उन्हनि मां का हिकु राति न आहे? शब क़द्र त हिकु राति हूंदी आहे। मौला चयो जी हा, हिकु राति हूंदी आहे। त रावी चए थो मौला पोइ मूंखे उहा हिकु राति मुइन करे ॿुधायो कहिड़ी आहे शब क़द्र। मौला चएसि थो रावी खे ऐं पंहिंजे उन सहाबी खे त तव्हांखे छा थिए थो, कहिड़ी अगरि तव्हांखे तकलीफ़ थींदी अगरि जो तव्हां ॿिन्ही रातनि खे जो इहया कयो ऐं इबादत में गुज़ारियो। यानी आइमा मसूम चाहिनि था त इन टिनी रातनि खे असां अहमियत ॾियूं, 21, 19, 21 ऐं 23 जेका, ऐं अगरचे 23 खे वधीक अहमियत हासिल आहे। नंबर ॿ ॻाल्हि इहा त क़ुरान मजीद में सिर्फ़ु इहो बयानु थियल आहे त शहर रमज़ान अल्लज़ी उनज़िल फ़ीहिल क़ुरान, शहर रमज़ान में इहा राति आहे। ऐं क़ुरान में बसि इहो इशारो आहे। सूरह दुखान में आयो त इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतिन मुबारका, इन खे मुबारक राति करार ॾिनो। सूरह इन्ना अंज़लना में आयो त इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतिल क़द्र, या क़द्र जी राति आहे। इस ताईं क़ुरान में आहे। बाद में रिवायात असांखे मुयन कयो आहे ऐं इन ते बि शिया सुन्नी मुतफ़िक़ आहिनि त आख़िरी जेके 10 रातूं आहिनि उन में इहा जेका राति आहे शब क़द्र जेका आहे उन में का हिकु राति आहे, ऐं ख़ुसूसन जेके 21 रातूं आहिनि उन्हनि में का राति आहे शब क़द्र। इहो हिकु सुन्नी शिया जी बहस जे हवाले सां ऐं अहमियत शब क़द्र जे हवाले सां। उनखां पोइ अगरि ख़ुसूसियात अगरि ॾिसूं त शब क़द्र जी छा ख़ुसूसियात आहे। पहिरीं जेका अहम ख़ुसूसियात जेका उहा आहे हिन राति में इंसान जी तक़दीर ठहंदी आहे। जेके बि आईंदा साल ताईं इंसान जा उमूर, मौत हुजे, हयात हुजे, सिहत हुजे, मर्ज़ हुजे, रोज़गार हुजे, रोज़ी हुजे, रिस्क हुजे, कंहिं बि हवाले सां, शादी हुजे, औलाद हुजे, जेके बि इंसान जे ज़िंदगी सां अहम उमूर ताल्लुक़ रखनि था, इहे इंसान जो मुक़द्दर लिखियो वञे थो उन रातनि में। ऐं उन रिवायत में इहा आहे त 19 जेका राति आहे उन में इब्तिदान इहो लिखियो वञे थो इन उमूरनि खे, ऐं 21 जी राति जेका उहा मुहकम नमूने सां उनजो हुकुम लॻाए थो वञे। 23 जी राति वरी उन हुकुम खे जारी करे थो वञे, जेके चयो आहे पिया तक़दीर 19 जी राति आहे, हदीस में आयो आहे। इब्राम जेको आहे उहो 21 जी राति आहे, ऐं आख़िर में जेको क़ती फ़ैसिलो आहे उहो मुहकम उहो 23 जी राति जे बारे में आयो आहे त हतमी फ़ैसिलो आहे। लेकिन सुवाल इहो थो पैदा थिए त छा त अगरि इन तक़दीर थी वई, उमूर थी विया जेके बि हतमी इन राति में, छा उनखां पोइ सॼे साल आईंदा साल ताईं वरी शब क़द्र ताईं उहो तब्दील नथा थी सघनि उमूर? उलमा इकराम में इन में बहस फरमाई आहे ऐं चवनि था त न, पोइ बि रिवायत में आयो आहे त पोइ बि मशीयत ख़ुदा आहे। यानी अगरि इंसान पोइ बि अगरि दरमियान में तौबा करे, नेक अमल करे विझे, का मसलन इमाम हुसैन जी बारगाह में अची, आइमा जी रोज़नि में अची, बारगाह में अची त तौबा करे, दुआ घुरे, को भलो नेक अमल करे विझे, सची दिलि सां तौबा करे वग़ैरह वग़ैरह, जेकॾहिं कंहिं बि नेक अमल जे हवाले सां थी सघे थो मग़फ़िरत उनजी थी वञे, थी सघे थो उनजी तक़दीर तब्दील थी वञे। जेका उनजी तक़दीर जेका आहे लिखियलु हिकिड़े नमूने, मसलन मर्ज़ हुई या उनजी मौत हुयो या मर्ज़ हो या जेका बि उहा तक़दीर थी सघे थी। ईअं न आहे त हतमी थी वियो त बसि इहा ई आहे। इनमें इब्तिदान यानी लिखियो वञे थो त अॻे साल ते हे आहे, अगरि को माने न अची वञे, अगरि को अहिड़ी का दुआ न घुरी जेका रुकावट बणिजी वञे, अगरि के नेक अमल न कयो जेको रुकावट बणिजी वञे, वरना इनजी तक़दीर इहा ई थींदी। तंहिंजे करे छो जो तक़दीर साज़ राति आहे ऐं इन में वरी क़ुरान मजीद खे नाज़िल कयो। इहा ॿ ॾाढो लतीफ़ नुक़्तो आहे इन में। हिकु क़ुरान इन राति में नाज़िल थिए थो, हिकु इहा ख़ुशूसियत, ॿियो तक़दीर जी ख़ुशूसियत, तक़दीर लिखी थी वञे बंदे जी इन राति में शब क़द्र में। इन ॿिन्ही में पाण में रब्त आहे गहरो। हिकु रब्त इहो अहम रब्त आहे यानी क़ुरान तक़दीर साज़ किताब आहे। अगरि तव्हां पंहिंजी तक़दीर तब्दील करणु चाहियो त पंहिंजो रब्त क़ुरान खां रखो। ऐं छो जो क़ुरान वरी अहल बैत खां जुदा न आहे। अगरि तव्हां पंहिंजी तक़दीर तब्दील करणु चाहियो त ख़बरदार, जीअं रसूल फरमायो त इन्नी तारिकुम फ़ीकुम सक़लैन किताब अल्लाह व इतरती अहल बैत, ॿिन्ही किताब अल्लाह
ऐं अहल बैत रसूल ॿिन्ही सां रब्त रखण जी रात आहे। इंशाअल्लाह कुझु अॻे नुक़्ते ते अर्ज़ु कंदासीं त इहो कीअं इहा रब्त पैदा थिए थो इंसान जो अहल बैत सां ऐं क़ुर सां। इंशाअल्लाह अॻे ॾिसी में ज़िक्र कंदासीं। तेसिताईं इजाज़त चाहियूं था। अस्सलामु अलैकुम।